हैदराबाद में खबर ईंदा हालो त ॼामशोर ज़िले इंतज़ामिया हज़रत लाल शहबाज कलंदर जी 771 सालियाने उर्स जे मौके ते सिक्योरिटी इंतज़ामनि लाइ रेंजर्स सिंध खां मदद जी घुर करे वरिती। डीजी रेंजर्स उर्स जे मौके ते 300 रेंजर्स एहलकार ऐं 20 मोबाइल फराहम करण जी दरख़्वास्त कई। डिप्टी कमिश्नर ॼामशोर कैप्टन रिटायर फरीदुद्दीन मुस्तफ़ा डीजी रेंजर्स के पैगाम मोकिलियो। उर्स मुबारक ते हर साल रेंजर्स जा जवान पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा आहिनि। सिक्योरिटी इंतज़ामनि लाइ रेंजर्स जे एहलकारनि जी मदद सां कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए खां बची सघिजे थो। रेंजर्स जे 43 विंग कासिम गुज़िरियल साल बि उर्स जे मौके ते सिक्योरिटी ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। रेंजर्स जे जवाननि उर्स दौरान अमन अमान जी सूरतहाल बेहतर नमूने बरक़रार रखी। एसएसपी ॼामशोर हिन साल उर्स जे मौके ते सिक्योरिटी प्लान लाइ 300 रेंजर्स ऐं 20 मोबाइलूं मुक़रर करण जी दरख़्वास्त कई आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। WhatsApp 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।